डिग्री कॉलेज बूज़दार वॾा जी बिल्डिंग में नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण ऐं मुबैना तौर क़ालेज जी ज़मीन विकरो करण खिलाफ प्रेस क्लब बूज़दार वॾा जी मेज़बानी हेठ एहतजाजी रैली कढी वई। रैली में प्रेस क्लब बूज़दार वॾा जे सदर एम सफदर पहियार, जनरल सेक्रेटरी मुज़फ़र शबीर बूज़दार, अमजद टावरी ऐं शहर जे सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिग्री कॉलेज बूज़दार वॾा जी बिल्डिंग में एतिरो त नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियल आहे जो हैंडओवर थियण खां अॻु ई भितियुनि में ॾार पइजी विया आहिनि, जॾहिं त बिल्डिंग जो कलर भी लहण शुरू थी वियो आहे। हुननि चयो त मीडिया ते ख़बरूं हलण बावजूद कंहिं बि इदारे नोटिस नाहे वरितो, जॾहिं त कॉलेज जे हिसे में मिलियल 9 एकड़ ज़मीन मां 3 एकड़ ज़मीन मुबैना तौर खपाई वई आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त कॉलेज जी बिल्डिंग में इस्तेमाल थियल नाक़िस मटीरियल जी जांच कराए कॉलेज जी ज़मीन जी ॿीहर माप करे कॉलेज खे पूरी 9 एकड़ ज़मीन ॾिनी वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk